नवंदरो न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया नवंदरो खां। नवंदरो लॻे इज़त जी वांड जे रहवासी सैयद बिरादरीअ जो शिकारपुर पुलिस जी नाजाइज़नि ऐं पुलिस गर्दी ख़िलाफ़ एहतजाज। सैयद बिरादरीअ जे मर्दनि, परदेदार औरतुनि, मासूम नियाणियुनि सां गॾिजी शिकारपुर पुलिस जी नाजाइज़नि ऐं ॾाढ ख़िलाफ़ सैयद मुहकम अली शाह, उमेद अली शाह, बीबी परवीन खातू, मासूम नियाणियुनि सुहाना, रुतबा, बुशरा, आईना एहतजाज कयो। चप पियल आहे असां सां, उनजो खून थियलो, असांजो खून थियलो, सैद मोहलो, उनजो भाउ उनजी सज़ा में असांजे में उहो असां खां पांध थो वठे फेराए, मंझंदि खां पोइ ॿिए पारे टे पारे विच ते कुता हणी असांजा बचड़ा खणी विया। 2 तारीख़ छंछरु ॾींहुं हुयो, ॿार ज़ाइफ़ां खणी विया, असांजा पाक खणी विया। हिन महिल त ज़ाइ न कया अथई। कल्ह राति सुबुह जो हितो अची ॿार सभु सुम्हिया पिया आहिनि, पाक पिया आहिनि। काॾे अमरोट काॾे रहियो, काॾे नवंदरो रहियो। असांजो मज़दूर माण्हू सॼो ॾींहुं नियाणियूं त क़ुर खणी बीठियूं आहिनि। उनजो पीउ सुबुह जो असुर आज़ान सां हितो सुबुह जो खणी आहिनि। नालो साईं आशिक़ अली शाह साईं, उनजो साईं हिकिड़े जो आहे बीबी फिज़ा, उनजी नियाणी आहे बीबी ज़मीरा नालो अथसि। ग़रीब आहे, सॼो ॾींहुं मज़ूरी कंदी आहे, को न आई न पई अथसि। नियाणियूं अथसि नंढड़ियूं। असांजी अपील आहे बिलावल साहिब खे, असां हारी बि उन जा आहियूं, ॻोठ बि उनजे में वेठा आहियूं, असां वोटर बि उन जा आहियूं, त असांजो हक़ करे। असांजे बेगुनाह आहे, असांजे हाविलनि में पुलिस छो थी करे। असांजी मालिकनि खे बि अपील आहे, तव्हांजो पुलिस खून विञाए थी, तव्हां हक़ कयो हिन क़ुर ते। असां तव्हांजा न आहियूं, ॾुहारी न आहियूं, जेके बि आहिनि तव्हां हक़ कयो। पुलिस तव्हांजा विञाए थी, असां तव्हांजा न आहियूं। जंहिंजो बि मुअल आहे असां ते हक़ करे, असां तव्हांजा ॾुहारी न आहियूं। ग़रीब मज़लूम लाइ 500 कमाए बचा पालींदो आहे, सॼो ॾींहुं बाग़ ते हूंदो आहे। हुनजे करे कार्रवाई थो करे, जे केस थो हथु करण, असां सॼो किथो उनजो आहे सरफराज़ मेखे जो। असांजो ॻोठ वारनि खे बि, अमीरनि खे बि अपील आहे त असां ग़रीबनि जी हिन नियाणी जी मदद कनि। कोई कोन थो करे, हो थो चए नथा ठहनि सेहत सां पाण, उहो थो ठहंदा करे, ॿियो कोई नथो करे असां सां। असांजो एसपी साहिब खे बि अपील आहे, पंहिंजे बचड़नि वारो आहे, हुनखे 25 साल सज़ा आहे हुन सरफराज़ मेखे जे भाउ खे। असां नथा, असांजे एसपी साहिब खे बि अपील आहे, पंहिंजे बचनि वारो आहे, हक़ कजाए, न हक़ न कजाए। नियाणियूं क़ुर खणी बीठी थी। हा, हो चए थो केस थो हथु करण, मतलब भारी थो करे असांखे। अब मुंहिंजो भाटियो आहे वीचारो यतीम आहे, न हुनखे अही आहे न पही आहे, बिना खता बिना ॾोहे हिन में खणी विया अथसि। असांजी सरकार से इहा ई अपील आहे त असांजे भाटे यतीम सां हक़ कनि। आशिक़ शाह नालो अथसि, पीउ बि वीचारे जो मरी वियो आहे। बचे हुनखे खणी विया आहिनि हितड़ो, जीअं चोरनि वांगुरु चोरी करे विया न भाई। सरकार ईअं न करे। असांजी उन्हनि खे बि अपील इहा आहे त हिननि नियाणियुनि सां हक़ करे। मज़ूरी कंदो आहे, असांजी हुकूमत खे इहा ई आहे त उहो खून उन्हनि जो ॻोल्हे लहनि। असांजी उन्हनि खे बि इंतिहा आहे त उहे पंहिंजा खून ॻोल्हे लहनि, बिना खता बिना ॾोहे, ॿिए इल्ज़ाम में ग़रीबनि खे न सटनि। ॿियो असांखे अलाह हक़ चवंदा त इहा ई करे, असांजी मदद कनि। इहे ई पुट जी औलाद मूंखे न छा उहा बि ॾिसनि न, गोली अथसि छा लॻल। सरकार भी उनखे ॾिसे त न, हुनखे मता हुकूमत गोली हणी वरी दुश्मनी करे से। चवनि उन्हनि मालिकनि खे चवनि त हे असां असांजो आशिक़ अली शाह कल सुबुह 4:04 बजे पुलिस जी खणी वई आहे। ग़रीब एलबे त सादात आहियूं, असां में अहिड़ो को बि फाल्ट कोन्हे को। हो पंहिंजे पलव जे एवज़ जेको आहे त असां खां पलव वठण जे करे उते बि चढ़ाई करे असांजा ॿार खणाया अथई। कल सुबुह 4:30 बजे हितों बि आशिक़ अली शाह खे इज़त जे वांडे मां खणायो वियो आहे। जेको आहे त हुनखे न धकु लॻल आहे न फटु लॻल आहे। असांजो चङो भलो हुयो, जेको आहे त अहिड़ो मसालो माल कोन्हे। हीअ घर वारी, हे भेनरियूं, हे नियाणियूं साणियूं कुल जेको आहे क़ुर खणी बीठियूं आहिनि। हे मज़लूम माण्हू असां सां एसपी शिकारपुर इंसाफ़ करे, जेको आहे त असां जेके ज़ाहिर करे, जेको आहे त कोर्ट में ज़ाहिर करे, केसनि त कोर्ट में ज़ाहिर करे न। जहाँ धकु लॻल आहे पुराणो 2 तारीख़ में धकु लॻल आहे त उहो बि ज़ाहिर करे, उन्हनि बचड़नि असांजनि खे जेको आहे ज़ाहिर करे असांखे वापसि ॾे। असां इन ॾोह में मुलवस न आहियूं सर। असांजी महिरबानी कंदो एसपी साहिब बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब जे ॻोठ में इज़त जे वांड में असां वेठाल आहियूं। उन जा असां हारी नारी बि आहियूं, असां उन जा वोटर बि आहियूं। महिरबानी करे असांजी मदद कंदा।